रेस बन ते कोन था हलो छा? अरे उन्हें बनी ते कोन हलंदुस। उतां को बि बचल जे ॻोठ जो माण्हू तो गुज़रे त मुंहिंजो रत तो टिचके रत। रेस जेको हुकुम कंदो न असां तव्हांजे मथां सिर बि ॾेई सघूं था। तव्हां हाणे छा कंदो? तव्हां पुलिस जे ख़ौफ़ खां पोलिंग तां भॼी निकिरी वियो। तव्हां कंदो बचल जे राज वारनि सां झेड़ो। साईं असांजे लाइ छा हुकुम आहे? अरे झेड़ो थींदो, ज़रूर थींदो, पर पहिरियां मां बि त ॾिसां त तव्हां में झेड़े करण जी ताक़त केतिरी आहे। अरे ॻाल्हि ॿुध, तोखे तलाह जी चौकीदारी लाइ न करे रखियो अथमि त तूं राति जो घर वञी रन सां निंड्रू कर। रेस असां त सॼी राति पे रोणींदा आहियूं, भले हिन हमरान खां पुछी ॾिस। अरे मूंखे इहा ख़बर आहे त बचल जे राज जा माण्हू रोज़ दुबन ऐं ढंढुनि मां मच्छी मारियूं हलिया था वञनि। छो? रेस कुरड़ी का मोरा की का दुबे में मारे आ वजन, बाक़ी विकण वारी मच्छी त कोन था मारे सघनि। हिकिड़े बोर जी साईं मच्छी मारे विया त छा थी पियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेकॾहिं बचल जे राज जो को बि माण्हू दुबन या ढंढ मां मच्छी मारे वियो न त तव्हां टिनी जी नौकरी ख़तम। कमदार बि वञी घर निंड करे। साईं बचल खान जे राज्य में त मुहाणनि जो आहे ई हिकिड़ो घर, बाक़ी ॿियो त को माण्हू रहे ई कोन जेको मच्छियूं मारे। रेस बचल खाने जे भरिसां त रुगो ईदन वारनि जो घर आहे, ॿियो त केरु रहे ई कोन थो। रेस ईदन त आहे बीमार, बाक़ी कादू जेको आहे उहो आहे ई कोन, बाक़ी इहो निभागो वलण इहो त आहे रोलू। मूंखे ॻाल्हियूं न ॿुधायो, मां इहो थो चाहियां त बचल जे राज जो को बि माण्हू तलाह जे वेझो न अचे। हाज़ुर साईं, रेस बचल खाने जे राज जो जेको बि माण्हू पकड़े न तव्हां ॾे वठी ईंदुसि। अरे मूंॾे वठी अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उनखे पकड़े उन सां अहिड़ी जुठ कयो जो वरी तलाह जे वेझो अचण जी हिम्मत ई न करे। रेस जेको तव्हांजो हुकुम। सुभाणे सिज उभरण खां पहिरियां बनीअ ते वञिजो ऐं बचल जे राज जो जेको बि माण्हू हथ अचेव उनखे मथे में धूड़ विझी कारो मुंहुं करे रवानो कजोसि। सुभाणे खां तलाह खन लाइ मां बि ज़मीन ते ईंदुसि। अरे तूं हाणे वञ, वञी ढंढ संभाल।